अज चालीह साहिब जो ॾींहुं यारो आहे त अचो अंकरदास जी यारी पौड़ी ॿुधऊं। चेतन हलियो चोॾस चौधारी चौमासे में करे चढ़ी चंड चढ़ियो अमी नाणी दन सां वेला दन गणी तिन खे थो पाण पट पहिराई जिन अंग नाए हिक अंगणी अण लिखिया फल ॾे तो दातार हर कंहिंजी तुंहिंजे हथ छड़ी नित नित नौबत तो दर बाजे भगत बाव जी लगी जड़ी अंकर मन अरदासी आई राख शरण हम शरण पड़ी। हिन पौड़ीअ जो अर्थ आहे अंकरदास अमरलाल साईं जे बारे में चवे थो त वरुण अवतार धर्म अवतार प्रेम अवतार एकता अवतार विष्णु भगवान जो अवतार ओडेरो लाल कल युग में अची प्रगट थियो ऐं घोड़े ते सवार हो चोॾस जे चंड वांगुर सोभ्यवान हो ऐं वो चौमासे जो वक्त ऐं घड़ी ॾींहुं दन दन हो परोपकारी पर दुख कटण हार बुखियन जो पेट भरियाई ऐं जिन जे बदन ते पूरा कपड़ा न हुआ तिन नंगन खे पीण कपड़ा पहिराई भक्तन ऐं बेवाइन सां अची वाहिर थियो ऐं दुखियन जी ॾाह सुञाणी सिक सिदक वारन खे दर्शन ॾिनाई पीणा साउन सवालियुन खे पुट ॾुध ऐं धन वग़ैरह ॾिनाई जिन जी जेका भी मुराद हुई से मन जूं मुरादियूं सभ जूं पूरियूं कयाई जिन जे नसीब में कान आहे तिन जा भी लाल साहिब कारज मंगल करे थो छो जो संदस हथ में दया ऐं दान जी लठी अथस। दरिया शाह जे दर ते रोज नौबतूं नगारा ऐं नाद वजन था साध संगत जो मेलो मतो पियो आहे छो त भक्तन पंहिंजे शरदा जी मेख मेहरबान मालिक सां गॾे छॾी आहे भगत भावना सां पुकारे खणी बेड़ो तिन जो थो तारे धणी हे अमर जिंदा मुंहिंजे मन जी इहा अरदास आहे त मूं मिसकीन शरण आयल खे पंहिंजे चरणन में रख। जय झूलेलाल।